अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन, अम्मा बाद। अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ह वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। मजलिस के अंदर मौजूद मुअज़्ज़ज़ और मुकर्रम उलमाए किराम, जमाती बाहरो, शादी जो मौको है, वलीमे की दावत है। एतिरे लाइ करे शादी अने वलीमे जे ताल्लुक़ से अमुक अहम ॻाल्हि आंखे साम्हूं इंशाअल्लाह बयान थींदियूं। निकाह अने शादी जेको है, ये इंसान जी हिकिड़ी अहम ज़रूरत है। ज़रूरत हर के उन इंसान जी जेको इंसान पिंड जी उम्र ते पुॼे थो, उम्र लाइक़ थिए थो, त उनखे निकाह जी ज़रूरत पेश अचे थी। निकाह इस्लाम जे अंदर बिल्कुलु आसान है अने हिकिड़ी बरकत वारी वस्तु है। निकाह जेको इंसान इन इरादे से करे थो जे उहो गुनाह खां बची वञे, त अहिड़े इंसान जी मदद करणी अल्लाह रब्बुल आलमीन मथे हक़ है। अल्लाह ताला उन इंसान जी ज़रूर मदद करे थो जेको इंसान निकाह एतिरे लाइ करे थो जे उहो गुनाह खां, बदकारीअ खां, बुराईअ खां बची वञे। मुंहिंजा अज़ीज़ो, अॼु पाण पिंड के न्याण हलूं त निकाह के पाण पिंड जे रस्में रवाजें से एतिरी मुश्किल बनाए छॾई जे इंसान जो को बि निकाह करे धीअ जी या पुत्र जी, उनखे 100 वीचार पुॼाइनि था। ख़र्चा एतिरा वधी विया आहिनि, खोटा रस्म ऐं रवाज एतिरा वधी विया आहिनि जे ग़रीब माण्हू लाइ करे निकाह पिन जे बच्चे जी कराइणी हिकिड़ी वॾी मुसीबत बनी वई है। हिकिड़ो मुसलमान सिर्फ़ मस्जिद पूरतो मुसलमान न आहे। पाण मस्जिद में अचूं था त कई मसला मौलवी के पुछूं था कि नमाज़ में हथ किथे ॿधाइजे, मसो कीअं कराइजे, ॿिया कई मसला नमाज के बारे में, मस्जिद के बारे में पाण पुछूं था। ने ख़ासी ॻाल्हि है जेकॾहिं पाण पुछा कयूं था, अमल कयूं था, पर पाण मस्जिद नो ॿाहिरां निकिरी पिंड जी ज़िंदगीअ में मनमानी कयूं था, जंहिंखे जीअं ठीकु लॻे ईअं करे थो। पंहिंजो हिकिड़ो दीन जेको है इस्लाम, उहो मस्जिद पूरतो है, अने ॿियो पंहिंजो दीन है मस्जिद नो ॿाहिरां रस्म रवाज जो। जॾहिं पाण मस्जिद मां ॿाहिरि निकिरूं था, नमाज़ पढ़ी, जुमो पढ़ी, तर पाण इस्लाम के हिते छॾे हलिया वञूं था। ॿाहिरां पंहिंजो दीन, पंहिंजो मज़हब बनी वञे थो पंहिंजा रस्म ऐं रवाज। जीअं मौलाना ॻाल्हि कयूं जे पाण दीन मां हथ कढी लाहींदासीं, पर रस्म रवाज मां हथ कीन कढी सघंदासीं। पाण लाइ करे एतिरो मुश्किल बनी वियो है। तुंहिंजो कारण ई है जे ॾेखा ॾेखी ॿोरी वधी वई है। हिकिड़ो माण्हू जेको ग़रीब है, जंहिं वटि एतिरी ताक़त न आहे जे वधारे ख़र्चा करे त शादी धूमधाम से करे, तो उहो पण लेणू करे, कर्जो करे, उधार पैसा गिनी न निकाह धूमधाम से करे तो एतिरे लाइ करे जे मूं निकाह ने शादी जेकॾहिं पिन जे बच्चे जी धूमधाम से शानदार न कई तो माण्हू चवंदा कहिड़ी निकाह करे छॾे, कंहिंखे ख़बर न पई। अने रस्म रवाज जेको वधिया आहिनि पंहिंजे शादी ने निकाह में, तंहिंमें मर्द कथा वधारे हथ औरत जो। औरत ज़ात जेको है यह इतनी कमज़ोर है जे
रिस्मे रवाज मथा या कंहिं पण ॻाल्हि मथा जेकॾहिं हिन औरत खे लाहिणो हुए अने उहो उन ॻाल्हि मां हथ न कढणु चाहींदी हुई त फौरन रुई पए थी। जॾहिं रुई पए त गमेड़ो मर्द हुए, गमेड़ो मुड़ुस हुए, उन औरत अॻियां हारी वञे थो। जेकॾहिं पाण ॼाण हलो रस्म रवाज पाण खे पंहिंजी शादी मां निकाह मां कढणा में त एतिरी उमेद है जो मर्द जेकी वेठा आहिनि इहे मड़े तयारु थी वेंदा इंशाअल्लाह पाण मड़े कढी छॾींदासीं। पाण खे कीअं न खपे, निकाह शादी कंदासीं। पाण घणे वञी पहिरियों औरत साम्हूं जरा चवंदी कि मुंहिंजे पुत्र जी या धीअ जी अहिड़ी ॿूड़ी निकाह मूंखे न खपे, ॿोड़ो वियांह न खपे, अहिड़ो सुञो वियांह मूंखे न खपे। मिणी ना कहिड़ियूं कहिड़ियूं निकाहूं कयूं, शादियूं कयूं त मुंहिंजे पुत्र जी अहिड़ी कुला कई आहे। त मर्द जेको आहे उहो वीचारो बेबस ने लाचार थी वञे थो, औरत से नथो पुॼे, है न। पर मुंहिंजा अज़ीज़ो, ई मसइलो पंहिंजे समाज जो मसइलो न आहे, ई पंहिंजे दीन जो मसइलो आहे। निकाह जेको आहे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करो फरमायो, जेको इंसान निकाह करे लाहे थो उनजो अर्धो दीन मुकम्मल थी वञे थो। इज़ा तज़व्वजल अब्दु फ़क़द इस्तकमल निस्फ़द्दीन फ़लयत्तक़िल्लाह फ़िन्निस्फ़िल बाक़ी। जेको इंसान निकाह करे थो उनजो अर्धो दीन मुकम्मल थी वियो। त अर्धो दीन पंहिंजो मुकम्मल तेरे थींदो जॾहिं पाण निकाह उन तरीक़े मथे कंदासीं जेको दीन पाण खे ॾसे। न त रस्म रवाज खोटा खोटा जेकॾहिं पंहिंजी निकाह में अची वेंदा त पाण ज़िंदगी भर इन रस्म रवाज में परेशान हूंदासीं। मिणी कथा पहली ॻाल्हि, पाण जेको निकाह कयूं था हिन में नियंत्र वारो जेको बत कयूं था, नियंत्र वारो बत करणो। हाणे ई बत जेको पाण कयूं था शादी निकाह जे टाइम मथे इहा हिकिड़ी दावत वेही थी, कोर वेही थी, खाधे जी दावत वेही थी, माण्हुनि खे पाण खारायूं था। पण हिकिड़ो इंसान जेको माण्हुनि खे खाराईंदो हुए न पैसा गिनंदो हुए, केतिरी ख़राब ॻाल्हि चवां थी। जेको माण्हू ॿिए खे दावत खाराए थो न पैसा साम्हूं ते गिने थो न घुरी न मङी गिने थो। अहिड़े मिसाल तरीक़े हिकिड़ी वलीम जी दावत आहे जंहिंमें पाण हाणे हाज़िर थिया आहियूं। इहा हिकिड़ी दावत रही खाधे जी, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उभो थी वञे न गेट मथे वेही रहे, जेको खाए ई लिखाईंदो वञे 100 200 त माण्हू कोरो चवंदा न कहिड़ो माण्हू वलीम जी दावत रही न पैसा गिने पियो, है न। पण ईज अॻिले ॾींहुं साल कर जेकॾहिं कंहिं माण्हू कयो हो बत, ईज बत खाराए, इहे जी दावत कनि पैसा गिने त पाण हिन वस्तु खे कीअं पण ख़राब नथा सम्झो, कोरो फ़र्क़ु आहे। पाण वटि माण्हू जेको नियंत्र वारो बत कयूं था उन जी हिकिड़ी ये लॉजिक है, हिकिड़ो जवाब है जे इन टाइम में वीचारो को गरीब मिसकिन वे तो हुनजी मदद थी वञे। उहो वियाह जे टाइम मथे जाम ख़र्चा करे थो, एतिरे पाण 100 200 नियंत्र मंडायूं त हुनखे कीअं का पैसा मिले। अच्छा, इन जवाब जो जवाब करो आहे, जेकॾहिं आंजो एतिरो पेट आंजे भाउ लाइ करे भरे थो जे हुनजे घर शादी आहे, निकाह आहे, वियाह आहे, ऐं ग़रीब माण्हू आहे त आउं हुनजी कीअं का मदद कयां त हुनखे ख़ुदा करणु ॾियो, हुनखे ऐं ख़ुदा कान ॾेई ॾियो। 500 1000 2000 जेकी वटा थिए ॾेई अचो घणे वञी करे, न चओ माण्हू खे जे मूं लिखाया क मंडाया चौपड़ीअ में। पाण गुरू कयूं था इन नियत से अने इन उमेद से माण्हू खे नियंत्र ॾियूं था जे सवारी ई पाछा मूंखे ॾींदो। अने व्याज करो वेठो, व्याज जी शक्ल ई है ऐं बैंक मां लोन खणेला वञो, बैंक जो तव्हांखे लोन ॾींदी, लख रुपया लोन ॾींदी व्याज, उन मथे आंजो व्याज आंटा गिनंदी 12 महीने पुठियां 6 महीने पुठियां 10 12 15 हज़ार आंटा वधारे गिनंदी, गिने थी कि न। ये लोन है, लोन मथा पाण तकियूं सुयूं व्याज हराम है, सूद हराम है, व्याज हराम है, ठीक है। त पोइ ई करो है जे पाण नियंत्र जे टाइम मथे बत जर कयूं था, नियंत्र 100 रुपया गिनूं था, ईज माण्हू जेकॾहिं सवारे पिंड जे पुत्र जी निकाह करे त पाण खे हुते 110 111 151 211 ॾियणा पवंदा। हिकिड़े ॾींहं में जेको 100 मथे वधी आया, क 11 वधी आया, क 51 वधी आया, क जेकी वधी आया, कीअं वधी आया, कुला वधी आया, पाण जेको ॾियूं था इन नियत से जे मुंहिंजो ख़राब लॻंदो, उतराज ॾिना त सामलो माण्हू विरची पवंदो, मूं 100 ॾिना 100 ज ॾेई मथे रुपया आहिनि न, रीस थिए थी। हिकिड़ी त इहा वस्तु ग़लति आहे। अने ॿियो ई ग़लति आहे जे पंहिंजे दीन जे अंदरि इन क़िस्म जो को पण बत करणु साबित च न आहे। निकाह थिए तंहिंखां पहिला माण्हू खे ॿोलाइणो
खाराइणो क बत करणो पंहिंजे दीन जे अंदरि आहे ज न। इस्लाम कहिड़ो ॾसे थो, इस्लाम ॾसे थो ऐं ॿिए ॾींहुं वलीमो कयो, निकाह थी वञे तंहिं पुठियां वलीमो कयो। न ईअं न जे ख़ाली साहूकार माण्हू वे उन मथे जो वलीमो आहे, ग़रीब माण्हू पण वलीमो करे सघे थो। अने वलीमे में अहिड़ो कुझु ज़रूरी न आहे जो पाण हज़ार ऐं लखे माण्हुनि खे ॿोलायूं, त सौकड़े माण्हुनि खे ॿोलायूं, त सॼे गाम खे ॿोलायूं त पाण वलीमो कयूं। जंहिं इंसान वटि जेतिरी ताक़त आहे, जेतिरी उन इंसान जी पहुचत आहे, उन हिसाब से हर को इंसान वलीमो करे सघे थो। ऐं न्यारो अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु जर निकाह कयो न, इन ॻाल्हि खे यादि रखजा, अब्दुर्रहमान बिन औफ अमीर हुआ, साहूकार हुआ ने पैसे वारा साहबी हुआ। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था त कपिड़े मथे दाग लॻल हुआ, हिकिड़ी ख़ुशबू हूंदी हुई जेको औरतूं निकाह जे टाइम में इस्तेमालु कंदियूं हुयूं, तो उन खुशबू जा दाग अब्दुर्रहमान बिन औफ जे कपिड़े मथे हुआ। तो अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, अब्दुर्रहमान ही कहिड़ा दाग आहिनि? त चयो मूं काल हिकिड़ी अंसारी औरत से निकाह करे लाथी है। तेरा बरकत जी दुआ ॾिनो ने पोइ फरमायो औलिम वलो बेशा, वलीमो कर, भले हिकिड़ी बकरी ज़बा कर। अब्दुर्रहमान बिन औफ जेको है वो चाहे तो उठ ज़बा करे सघे थो, वो चाहे तो 100 बकरियूं ज़बा करे सघे। वो साहूकार है, अमीर है, पैसे वारो है, पर साहूकार साहबीअ खे पण अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोड़ो चयो हिकिड़ी बकरी ज़बा करे ने तो वलीमो कर। ये एतिरे लाइ करे जो उम्मत जा जेको ग़रीब मिसकीन माण्हू उन लाइ करे पण वलीमो आसान बनी वञे। बकरी करो है 5, 6, 7 हज़ार रुपया पाण रहे तो पाण हिकिड़ी बकरी गिनी सघूं था, अने 2, 3 हज़ार पाण चोखे ॿिए मथे ख़र्चो कयूं, हिकिड़ी देग आराम से लही वञे। 2 हज़ार पाण ख़र्चो कयूं त वलीमो पाण आराम से करे सघूं था, हिकिड़ी सुन्नत जंहिं मथे अमल थी सघे थो। पण ये 2 हज़ार पाण ख़र्चो की न कंदासीं, वलीमो पाण बिल्कुलु निकरी न ख़त्म थी वियो है। 100 शादी में जा को हिकिड़ो अधु माण्हू वलीमो करे थो, न नियंत्रण ऐं बत जेको आहे आम थी वियो है। मुंहिंजा अज़ीज़ इन वस्तु खे ख़त्म कयो। नियंत्रण ऐं बत जेको है, हिकिड़ो माण्हू अॼु जेको बत करे थो, नियंत्र गिने थो, इनखे गिनंदे मज़ा अचे थी। जरा को इंसान पिंड जे पुत्र जी निकाह करे ने बत करे नियंत्र जरा गिने त इनखे गिने में बड़ी मज़ा अचे। पैसा मिलनि था, लाख रुपया मिलंदा, 2 लाख मिलंदा, 50,000 मिलंदा, नियंत्र गिने में खांसी लगे थी। अने पोइ जरा ईज पैसा ॾिने जो वारो अचे, ॿिए जे घर जरा निकाह ने वना हुए या ॿिए जे घर जरा नियंत्र हुए, तेरा पाछा पैसा जरा ॾियणा पवनि था, तेरा कोड़ चवंदा मौलाना साहब हाणे नियंत्रण कढी विझो, इन परेशान थी विया आहियूं, ई मां न खपे तो जरा गिड़े पे तरह तो नथे चए कढी विधो, हेर जरा ॾिने जो वारी आहे त हाणे मौलाना कढी विझो, कुला हाणे खीचे मां कढणा पवनि था, हाणे ॾियणा पवनि था। मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं ई रस्म रवाज बंदि करणा आहे त आम पिंड खे कुर्बानी ॾियणी पवंदी। जे मूं लाखों रुपया नियंत्र ॾेई छॾी माण्हूअ खे मुंहिंजे पुत्र जो या मुंहिंजी धीअ जो जेको निकाह जो टाइम है, इन मथे आउं नियंत्र वारो बत नथो कयां, उहो भले मुंहिंजा लाखों रुपया विया कीअं वहंदो न आहे। अल्लाह फरमायो मिनन नासि मन यश्तरी नफ्सहु इब्तिगा मरदातिल्लाह, अल्लाह जे बाने मां अमुक बाना अहिड़ा पणई जेको पिंड खे अल्लाह जे हवाले करे छॾीनि था, जे ए रब तूं जीअं चयासीं ईअं कंदासीं, पाण अहिड़ा बनो। अल्लाह ताला को फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़, ए ईमान वारा ऐं इस्लाम में मुकम्मल दाख़िल थी वञो, अधूरा सधूरा न। नमाज 5 टाइम पढ़ो पिया अने ॿार वञी करे पिंड वारी हलायूं पिया, शादीअ में, वियांह में, मरणे परणे में, पिंड जे वापार में, धंधे में, बिज़नेस में, खेत्र में, वाड़ीअ में, हर के कम में पाण पिंड जो समाज निहारियूं था, दीन नथा निहारियूं। कि मुंहिंजो दीन करो चए थो पाण खे ई निहारणो आहे। अल्लाह ई जो फरमाए आंखे इस्लाम में जेकॾहिं दाख़िल थियणो आहे त मुकम्मल दाख़िल थियो, ऐं जेको पण कमु कयो, आजी शादी वे ते भले, आजो मरणो वे ते भले, आजो खाइण पीअण वे ते भले, आजो व्यापार ने धंधो वे ते भले, गमे इहा वस्तु वे ऐं निहारो जे इन वस्तु जे बारे में मुंहिंजो दीन करो चए थो। पाण वटि जेको ग़रीब माण्हू जी पाण मदद कयूं, इस्लाम जेको ग़रीब जी मदद कयईं अहिड़ी पाण करे की न सघंदासीं। पाण इस्लाम जे मणी हुक्मे मथे जेकॾहिं अमल कयूं न त ही जेको नियंत्रण वारा बत वग़ैरह पाण खे करे जी कीअं ज़रूरत न पए। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु खे रवानो कयो ते यमन इस्लाम जी तबलीग लाइ करे, दावत लाइ करे जब रवाना कयो त कई हुक्म ॾसियो हो, उन मां हिकिड़ो ई पण हो जे उते जर तूं वञे त उन खे चइजे जे अल्लाह रब्बुल आलमीन उन जे माल में मिल्कत में ज़कात फर्ज़ कयईं। फरमायो तू उखज़ मिन अग़नियाइहिम
वतुरद्दु अला फुक़राइहिम, साहूकार मथां ज़कात गिनो अने गरीब ने मिस्कीन के दियो। ज़कात पाण वटि आहे, साहूकार माण्हू पैसे वारा सोन है चांदी है खेतर वाड़ियूं माल है मिल्कत है पैसो है जाम मड़े पिया आहीं, पर ज़कात पाण नथा कढूं। न ज़कात कढूं था तो एतिरी जो 12 महीने में रमज़ान जरा अचे तो 2-4 हज़ार रुपया कढी नसीब में ज़कात लिखाए वञूं था। को हिसाब किताब ना आहे। सिस्टम उहो बनायो जेको इस्लाम ॾसे थो। जेकॾहिं पाण ग़रीब खे उन तरीक़े मथे ॾींदासीं जेको इस्लाम ॾसे त नियंत्र वारा भत करण जी पाण खे ज़रूरत ई न पवंदी। हाँ, जेकॾहिं ग़रीब खे ॾियणु चाहियो था ॾियो, आगे को ना नथो करे, पर इन उमेद से न जे सवारे मुंहिंजे पुत्र जी निकाह मथे मूंखे पाछी मिले। खुदा कान ॾेई ॾियो मुंहिंजा भाउ, तूं ग़रीब आहीं मिसकीन आहीं, अॼु तुंहिंजो टाइम है, तुंहिंजे पुत्र जी अॼु निकाह है, तुंहिंजी धीअ जी निकाह है, तो वटि पैसा न आहीं तोखे ॾियां थो। ॻोठ वारा बेरा थियो, हाँ मस्जिद में बेरा थियो जमात बीड़ी थिए अने ॻोठ में कंहिं ग़रीब जे घर मथे जेकॾहिं विहां जो निकाह जो टाइम अची वियो ऐं पिन में वेही करे मशवरो कयो, हू पंहिंजो भाउ ग़रीब है, उन वटि एतिरो ख़र्चो न आहे जो उहो निकाह करे सघे, धीअ खे उथियारे सघे या पुत्र जी निकाह करे सघे। पाण ॻोठ वारा हुयासीं, पाण मथे फर्ज़ बने थो, पूरो कयो मस्जिद में वेही करे ॾियो जंहिं वटि जेतिरो पुॼे। को 100 ॾे, को 500 ॾे, को 1000 ॾे, को 2000, जेकी पैसा बेरा थिए पर ग़रीब खे ॾेई अचो, ही पंहिंजी जमात तोखे ॾिने। ख़बर न पए कंहिं माण्हू केतिरा ॾिना आहिनि, पर पाण पूरो कयूं था, रजिस्टर खणी लिखो 500 रुपया न फलाणे जा आया, हाणे ग़रीब खे पाण ॾेई आयासीं, सवारे पंहिंजे घर जरा नियंत्रण वारो भत हूंदो त उहो ग़रीब 500 क्या कढंदो, उहो ग़रीब 500 क्या नो कढंदो, उन वटि क्या नो अचींदा, उनखे उधार गिनणा पवंदा, उनखे लहिणो करणो पवंदो। पाण ग़रीब जी मदद नथा कयूं, पाण ग़रीब मथे मुगो लहिणो चाढ़े छॾियूं था, नथा कयूं। ईज थिए थो, हिकिड़ी हंडड़ी ॾींदासीं, हिकु वटड़ी ॾींदासीं, हाणे 50-60 किलोमीटर मथां को माण्हू अचे थो पंहिंजे कुटुंब कबीले जो, धीअ खे वती ॾेई वियो, को थारी ॾेई वियो, को गिलास ॾेज में पाण ॾियूं था न ॾेई वियो। हाणे उन जे घर वना जो टाइम आयो, विहां जो टाइम आयो, हाणे इहा वटड़ी हथ में विञो, 50 किलोमीटर पंधु करे 200 भाड़ो भरे उते वटड़ी पुॼाइजो पाछी। इहो को विहां आहे, इहो को निकाह आहे? वटड़ी हिकिड़ी पाण खे 50 रुपये में जुड़ी वेंदी, पर जिते पुॼाइण वञिणो आहे उते 200 रुपया ॿियो भाड़ो खपंदो। ग़रीब माण्हू वञे केॾा हैं, उहो ॾींहुं सॼो ख्वार थियणो, प्लस में ख़र्चो पण अलॻि थिए। मतिलब फुज़ूल ख़र्चियूं जेको निकाह में पाण वधायूं आहिनि, तंहिंजे कारण पंहिंजो निकाह मुश्किल बनी वई। अल्लाह ताला कुरफ़म वला तुबज़िर तबज़ीरा इन्नल मुबज़िरीन कानू इख़वान शयातीन, ऐं फुज़ूल ख़र्चियूं न कयो, फुज़ूल ख़र्ची करे वारा माण्हू शैतान जा भाउ आहिनि। अल्लाह ताला शैतान जे बारे में फरमाए, अश-शैतानु यइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशा, शैतान जेको आहे उहो आंखे मिसकीनी खां डिॼाए थो अने बुराई ने बदकारी जो आंखे ॾस ॾे थो। इन जी मिसाल ई है, जरा अल्लाह जे नाले मथे ख़र्चो कर जो टाइम अचींदो न, तर शैतान दिल में ये ॻाल्हि विझंदो जे एतिरा मड़ जेकॾहिं अल्लाह जे नाले मथे ख़र्चा कने, मस्जिद में मदरसे में चंदे वारे खे ॾीने, त सवारे तौर बचंदो कोन, बुख मरने। ई मड़े विसविसा शैतान पंहिंजी दिल में विझे थो, एतिरे मस्जिद जे नाले मथे मदरसे जे नाले मथे ॾियणो वे त पाण 50 ने 100 रुपया ॾियूं था। शैतान पंहिंजी दिल में विझी छॾे ये ॻाल्हि, जे मड़े पैसा ख़र्चो न कर, तूं ग़रीब थी वेंदे। पण जहिड़ घोट बने, दुल्हो तैयार थिए न खट मथे वे, तर उज माण्हू जेको मस्जिद में 50 ने 100 रुपया जोर मस ॾे थो, उहो पंहिंजे खीचे में जा पैसा कढंदो अने पोइ मथां मींहं वसाईंदो। नोटिंग करणी, वसे राज वसे राज। ई राज केॾा वियो हो जरा मदरसे लाइ करे चंदो कयो तेरा, राज त ई जो न, तेरा राज न ते वसियो, तेरा राज उकामी वियो, ख़त्म थी वियो। पर जरा फुज़ूल ख़र्ची करे जो टाइम आयो त राज पहले नंबर मथे पुॼी वञे थो। ई शैतान तव्हांखे ॾस ॾे थो। अल्लाह फरमाए, वल्लाहु यइदुकुम मग़फ़िरतम मिन्हु व फ़ज़ला, ऐं अल्लाह जे नाले मथे ख़र्चो कयो, अल्लाह रब्बुल आलमीन आजा गुनाह पण माफ़ कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन आजे माल ने मिल्कत में बरकत पण ॾींदो। पण पंहिंजा रस्ता हूंदा थी विया आहिनि मुंहिंजा अज़ीज़ो। हाणे ॻाल्हि ई आहे जे पाण पिंड खे न्याणो आहे, जे पंहिंजो निकाह तव्हांखे आसान करणियूं आहे, मुश्किल करणु। निकाह त एतिरी आसान हुअणी खपे। पाण चवंदा न ग़रीब माण्हू आहे, को निकाह करे, कीअं करे, ख़र्चा वधी विया आहिनि। न्यारियो हिकिड़ो साहबी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, अल्लाह जे वसल्लम वेठा हिकिड़ी औरत अचे थी, अने औरत चए थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मूं से निकाह करे लायो, ऐं मूं से निकाह करे लायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठों कंद करे लागी, त साहबा किराम सम्झी वञे था अल्लाह जे नबीअ खे इन औरत से निकाह न ई करनी। हिकिड़ो साहबी ॿियो उथिए थो अने उहो चए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं इन औरत से ऐं निकाह नथा करणु चाहियो त इन जी निकाह मूं से करे छॾियो, आउं निकाह करे लाइ करे तयार आहियां।
तर उन साहबीअ खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो वटि इन औरत खे मोहर में ॾियण लाइ करे कोरो आहे। कीअं आहे? त उहो साहबी चए थो मूं वटि कीअं न चए, वञ घरेनो आटो करे अच, न्यारे को वस्तु तो वटि वेह। त उहो वियो आटो करे पाछो वरी आयो, चए मूं वटि को वस्तु न जेको मोहर में ॾियां, ॿिया ख़र्चा न, मोहर जेको औरत जो मेन हक़ आहे जंहिं बग़ैर निकाह थिए ज न, ॿिया वना वलीमा वना जेको रहियो नियंत्र जेको रही घोर जेको रही उहो त वस्तु मतिलबु हुयूं ज न, ख़ाली मोहर में ॾियण लाइ करे को वस्तु खणी अच। आटो ॾेई अचे थो अल्लाह जे नबी मूं वटि कीअं न आहे। वरी ॿिए फिर रवानो कयो, वञ यार हिकिड़ी लोह जी वेंदी न्यारे खणी अच। लोह जी वेंदी मामूली वस्तु है न, ॿार रांदि रमे पिया लोह जी वेंदी सां हैं। वञी आटो करे पाछो वरी आयो, मुंहिंजे घरे लोह जी हिकिड़ी अंगूठी ने वेंदी पर न जेको औरत खे मोहर में ॾियां। केतिरी ग़रीबी, पाण में अहिड़ो को ग़रीब आहे कोई की न हूंदो, ॻोठ में अहिड़ो कोई माण्हू ग़रीब की न हूंदो जंहिं लोह जी अंगूठी न वेंदी न हुई। साहबी अचे त मूं वटि न आई, अल्लाह जे नबी मूं वटि हिकिड़ी चादर आहे जेको पहिरियों वेठो हुई आहे, जेकॾहिं चाहियो त इहा चादर लाइ हिन औरत खे ॾेई ॾियां। अल्लाह जे नबी सन फरमायो चादर तूं लाइ ॾिने तोखे कमु की न थींदी, औरत खे कमु की न थींदी। तोखे क़ुरान यादि आहे? हाँ मूंखे क़ुरान जो फलाणियूं सूरूं यादि आहिनि। तोजी औरत खे तूं इहो क़ुरान सिखाए छॾिज, ई जिन औरत लाइ करे तोजी मोहर आहे। हाँ क़ुरान जी सूरे मथे निकाह ठही न अल्लाह जे नबी सल्लल्लाहु मोहर बनायो। पंहिंजो मोहरूं अॼु 500,000 मथे पयूं अॻियां न वधायूं, पर ॿिया पंहिंजा ख़र्चा लखे मथे पहुची विया आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ पंहिंजे समाज खे पाण इन जॻह मथे खणिया वञो जे पाण पिंडला करे मुश्किल बनी वई आहे। कई माण्हू अहिड़ा आहिनि जेको इन मणी रस्म रवाज में परेशान आहिनि, कख थी पिया आहिनि, कख थी पिया आहिनि यार इन रस्म रवाज में वञो केॾा। पर मसलो ई आहे जॾहिं पाण दीन न आहे, दीन जी अहमियत न आहे, त पाण वस्तु खे कढे लाइ करे तयार न आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ महिनत कयो, इस्लाम लाइ करे इन रस्म रवाज में हथ कढी लाहियो। असांखे ई मरे न आहे करिणो, सादी शादी खासी, सादी शादी खासी, सादी शादी कयो जंहिंमें कंहिं क़िस्म जा फिल फितूरा न वे। अल्लाह ताला जेकॾहिं आंखे ताक़त ॾिने त ॿिए ॾींहुं वलीमो करे छॾियो बसि। न वलीमो कंहिं मथे जंहिंजे पुत्र जो वियांह थींदो निकाह थींदी उहो ॿिए ॾींहुं वलीमो करे। वलीमे में अहिड़ो को ज़रूरी न आहे जे मुल्कनि खे भेरा करे खाराए, ऐं कंहिंखे न खाराए सघो। 4, 6, 8 माण्हुनि खे कुटुंब जा माण्हू पाड़े जा माण्हू ग़रीब ॿोलाए करे उनखे खाराए छॾियो, ई पण ख़ासी ॻाल्हि आहे। न वलीमे में पाण जेको माण्हू वलीमो कयूं त हुनमें हिकिड़ी ॻाल्हि इहा पण आहे जे मिनी ॻोठे मां साहूकार बराबरि जहिड़ा जाॾा माण्हू मरे ॿोलाईं था, ग़रीब मिसकिन जी कोई पुछा नथो करे। ॻोठ जा माण्हू ग़रीब उनखे दावत न आहे ॾिने, पर ॿिए ॻोठ जा मणे साहूकार पैसे वारा पटेल मणे अचींदा। अहिड़ो पाण खे न कयो खपे। पाण जेकॾहिं वलीमो कयूं त साहूकार खे पटेल खे वॾे माण्हू खे ॿोलायूं त ग़रीब माण्हू खे पण दावत ॾियूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलीमा, दावत वलीमा उहो जेको दावत वलीमे जी ख़राब मां ख़राब दावत है। तुदआ अलैहिल अगनिया, जंहिंजी दावत सिर्फ़ साहूकार माण्हू खे मिले, व तुतरकु फीही अल फुक़रा, अने ग़रीब माण्हू जी को पुछा पण न करे। खाली पाण वलीमे में साहूकार खे पैसे वारे जाॾे माण्हू खे ॿोलायूं, ग़रीब मिसकिन खे छॾी ॾियूं पाना करे, ई पण सही न आहे। हिते वलीमो कयो भले मामूली कयो, ऐं 4 माण्हुनि खे खाराए सघो था, 4 माण्हुनि खे खारायो पण वलीमो कयो। आउट वधारे ताक़त न हुई, ॻोठ जा जेको बच्चा मदरसे में पढ़े था इन्ही खे खाराए छॾियो, बहितर वलीमो ई जाए। ॻोठ जा बच्चा जेको मदरसे में पढ़ंदा हुआ, जेकी 4, 6, 8, 10, 15, 20 किला चोखा बने, इन खे बच्चे खे खाराए छॾियो वलीमे में। इन सां बरकत थींदी, निकाह आसान थींदियूं। अल्लाह रब्बुल आलमीन निकाह में बरकत ॾींदो। न जेकॾहिं खोटा रस्म रवाज पाण ईअं चालू रखिया, पंहिंजे निकाह में जा बरकत ख़तम थी वेंदी। पाण अखी से ॾिसूं पिया जे पंहिंजी निकाह में बरकत वेंदी रही है, ख़तम थी वई है। मुंहिंजा अज़ीज़ पाण अहिड़ा मुस्लमान बनो जेको इस्लाम लाइ करे पंहिंजे रस्म रवाज में हथ कढी लाहियूं। अहिड़ा न बनो जे इस्लाम जी ॻाल्हि अचे त इस्लाम जी ॻाल्हि मां हथ कढी लाहियूं, रस्म रवाज में हथ न कढूं। अल्लाह ताला कुर फरमाए वइज़ा क़ील लहुम इत्तबिउ मा अनज़लल्लाह क़ालू बल नत्तबिउ मा अलफ़ैना अलैहि आबाअना अवलौ कान आबाउहुम ला याक़िलून शैअन वला यहतदून। जे ए इंसानो न्यारो उन्हीं माण्हू खे जहिड़ो उनखे चए में अचे थो जेको अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म नाज़िल कयईं उन्हीं मथे अमल कयो। पर उहो कोरो चए था असीं त उन्हीं मथे अमल कंदासीं जंहिं मथे असांजा ॾाढा माइट हुआ। रस्म कढो त या ई त असांजे कुटुंब में अचे पई, ई त असांजी रस्म, ई त असांजो रवाज आहे। भई तुंहिंजो रस्म वधारे कि तुंहिंजो दीन वधारे आहे।
तुंहिंजो कुटुंब वॾो आहे कि तुंहिंजो दीन वॾो आहे? तूं कुरे खे वॾो सम्झे थो। जेकॾहिं दीन खे वॾो सम्झे थो, ख़ासि सम्झे थो, त कुटुंब वारे रस्म रवाज में तोखे हथ कढणा पवंदा। ने जेको ही पाण खोटा ख़र्चा कयूं था न, पैसो जेको ईअं फिटायूं था वियाए में, वनाए में, घोरे में, क़यामत जो ॾींहुं पाण खे हिन पैसे जो हिसाब पण ॾियणो आहे। अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफू वलम यक़्तुरू वकान बैन ज़ालिका क़वामा। अल्लाह जा बाना त उहो बाना आहिनि जे अल्लाह जे नाले मथे ख़र्चो कयूं था, कहिड़ो पण फुज़ूल ख़र्च नथा कयूं। अल्लाह जे नाले मथे ॾियणो हुए न त पाण सोचे वीचारे जो केतिरो ख़र्चो करणो, ईअं ख़र्चो कयूं था। उते फुज़ूल ख़र्च नथा कयूं, अने पाण अल्लाह जे नाले मथे न, रस्म रवाज जे नाले मथे फुज़ूल ख़र्ची कयूं था। इन जे बारे में क़यामत जो ॾींहुं पाण खे सवाल थींदो। हिक हिकिड़े पैसे जे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तज़ूलु क़दम इब्न आदम मिन इंदि रब्बिही यौमल क़यामत हत्ता युसअलु अन खम्स। क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जा इंसान हाज़िर थींदो, जैसे 5 सवाल जो जवाब न ॾिए लाइ इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खां पाण हटी न सघंदो। उन में हिकिड़ो सवाल हूंदो, 2 सवाल छला माल जे बारे में हूंदा। व अन मालिही मिन ऐन इक्तसबहु व फीमा अनफ़क़। तो पैसा क्यानो कमाए अने तो किथे ख़र्चो कए। 5 सवाल पहले जवाब ॾींदासीं। अल्लाह मूं मेहनत कई, मजूरी कई, पगार वाए करे मूं पैसा कमाया, माने हलाल जा पैसा, माशाअल्लाह। सवाल में करी पार थी वे। अगलो सवाल अचींदो तो ख़र्चो किथे कए? हाँ, ख़र्चो किथे कए? नियंद्र में, गोर में, वना में फुज़ूल ख़र्चियों कए। इन सवाल में तू अटकी रहो। पैसो खाली हलाल तरीके से कमाणो नहीं, पैसो हलाल तरीके से खर्च पण करणो है। ये पण ॼाणणो आहे कि मूं कमायो है तो आ मुंहिंजी कमाई के खर्च किथे कयां पियो। जेकॾहिं फुज़ूल ख़र्ची में पाण पैसा वञाए छॾिया, क़यामत जो ॾींहुं पाण पकड़जी वेंदा सम्झासीं। निकाह खे आसान बनायो, निकाह आसान हुयूं, इंशाअल्लाह पंहिंजे निकाह में बरकत पवंदी। अने रस्म रवाज ख़त्म कयो ऐं पिंड वटां शुरूआत कयो। ॿिए खे न निहारो जो ॿिया कयूं त पोइ आऊं कयां। ऐं पिंड खे तयारु कयो जे सॼे ॻोठ में रस्म रवाज हले पिया, पर इंशाअल्लाह मूंखे ई न आहे करणो। मुंहिंजे पुत्र जी वियांह में कि मुंहिंजी धीअ जी वियांह में ई रस्म रवाज मूंखे न आहे करणा। न जेको पण इंसान अहिड़ो कमु कंदो नीकीअ जो, अल्लाह जे नबी अकरम मन सन फिल इस्लाम सुन्नतन हसना। जंहिं इंसान इस्लाम में को ख़ासो कमु शुरू कयो त उन इंसान खे उन कम जो सवाब मिलंदो। अने पुठियां जेतिरा माण्हू उन मथे अमल कंदा, मिणी जो सवाब उन इंसान खे मिलंदो। ऐं कुदरती जेकॾहिं रस्म रवाज खे ख़त्म कयो अने आंखें ॾिसी करे ॿिया 2 माण्हू उन रस्म रवाज खे ख़त्म कई वना में, निकाह में, मणी में, त उहो 2 माण्हू जो सवाब आंखें पण मिलंदो। अहिड़ो सवाब जुड़े क्या को माण्हू तयारु थिए, निकाह हुए अने वियांह हुए, नियंत्रण मां हथ कढे, वना मां हथ कढे, गोर मां हथ कढे, खोटे रस्म रवाज मां हथ कढे, न थी सघे आंखें ॾिसी करे 4 ॿिया तयारु थी वञे, पिंड खे पण नीकी जो सवाब मिलंदो। ने उन्ही 4 माण्हू जी नीकी जो सवाब आंखें मिलंदो, उन्ही खे पण मिलंदो। ई कम कयो जेको सवार कम अचे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के अमल कई तौफीक अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।